अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर थियण प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाणींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान हिते ईंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाणींदा आहिनि। अॼुकल्ह असांजे सिंध में गर्मी तमामु घणी आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं गर्मी वधंदी आहे त मुख़्तलिफ़ बीमारियूं बि वधंदियूं आहिनि, जीअं डायरिया आहे या मच्छर जीअं डेंगी आहे, मलेरिया आहे। छो त इहे अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके गर्मी जी जॾहिं वाधि थींदी आहे त इहे वायरस, इहे बैक्टीरिया, इहे जरासीम वधंदा आहिनि जेके पेट जी बीमारियुनि जो सबबु थींदा आहिनि, मलेरिया जो सबबु थींदा आहिनि। हिकिड़ी नई बीमारी असां वटि जेका सा नेगलेरिया बि जेका पाणीअ जे ज़रिए पहुचे थी, उहा बि ज़ाहिर थी आहे। इन जे अलावा डेंगी आहे, कुझु मीज़ल्स जा केस आहिनि, या हाणे गर्मी में अञा वधीक जेको सो उड़ी वधंदी, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इहे जेके बि मुख़्तलिफ़ मसइला आहिनि इन्हनि सभिनी ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तव्हां बि फ़ोन करे इन्हनि बीमारियुनि बाबति को बि सुवाल असां खां पुछी सघो था। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे। इहे जेके बि बीमारियूं आहिनि, इहे जेके बि मसइला आहिनि, इन ते अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर इशफ़ाक़ हुसैन मेमन, जेके डायरेक्टर जनरल हेल्थ सिंध आहिनि ऐं सॼी हेल्थ डिपार्टमेंट जा DG आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके बि नुमाइंदा आहिनि उन्हनि सभिनी खे ॾिसनि था, इन्हनि सभिनी मसइलनि खे ॾिसनि था। हेल्थ डिपार्टमेंट जा जेके बि इहे बीमारियुनि जा मसइला आहिनि या जेके प्रोजेक्ट हलनि उन्हनि सभिनी खे ॾिसनि था। त असां डॉक्टर साहिब खां इन्हनि सभिनी मसइलनि ते पुछा कंदासीं त डायरिया जे ख़ात्मे जे लाइ हेल्थ डिपार्टमेंट छा पियो करे, मलेरिया जे, डेंगी जे या मुख़्तलिफ़ बि जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जे ख़ात्मे लाइ हेल्थ डिपार्टमेंट कहिड़ा उपाउ वठी रहियो आहे, आवाम खे कहिड़ियूं सहूलियतूं ॾिए। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर इशफ़ाक़ हुसैन मेमन, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां वटि आयो, तव्हां हैदराबाद खां हली आयो, तव्हां डायरेक्टर जनरल हेल्थ बि आहियो। ज़ाहिर आहे हेल्थ हिकिड़ो तमामु वॾो डिपार्टमेंट आहे, माण्हुनि जे सिहत जो मामिलो आहे, हिक खां नंढे खां वठी वॾे ताईं सभई मामला तव्हां वटि मुख़्तलिफ़ बीमारियूं, मुख़्तलिफ़ डिज़ीज़ आहिनि। पर गर्मी जी जॾहिं मौसम ईंदी आहे त मुख़्तलिफ़ कुझु वबाई सूरत हाल पैदा थींदी आहे। जीअं लास्ट ईयर जेका तव्हांखे ख़बर आहे, तव्हां काफ़ी कम बि कयो हिन में, उरड़ीअ जी हिकिड़ी वबा अची वई। हिन वक़्तु डायरिया जी जेका वबा हले थी पई, उनखे ख़ासि तौर ते हेल्थ डिपार्टमेंट कीअं उनजे रोकथाम लाइ कमु कयो आहे, या माण्हुनि जे सहूलियत लाइ मुख़्तलिफ़ ज़िलनि में, मुख़्तलिफ़ इस्पतालनि में कहिड़ियूं सहूलियतूं मुहैया कयूं? महिरबानी डॉक्टर साहब। डायरिया जो जेको मसइलो आहे उहो उनजी रोकथाम जे लाइ त सवाइ आगाही जे जी हेल्थ डिपार्टमेंट ॿियो इन सिलसिले में हिकिड़ो आहे ऑर्गेनिज़म जंहिंजे लाइ वैक्सीन ज़रूरु मौजूदु आहे। उहा रूटीन वैक्सीन जेका थिए थी सिंध में ॿारनि जी, रोटा वायरस जे लाइ। अदरवाइज़ ॿियो सॼो आगाही ते मबनी आहे ऐं उहो माण्हुनि जे मथां बि आहे त उन शइ खे केतिरो फॉलो कनि था। जीअं मिसाल जे तौर ते नंढपण खां असां ॿुधंदा था अचूं त जी पाणी उॿारे पीआरणु खपे, पीअणु खपे। त हाणे इहो हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो हथियार आहे जेको माण्हू इस्तेमालु करे थो सघे डायरिया खां बचण जे लाइ। स्पेशली हिन मौसम में जॾहिं डायरिया पंहिंजे उरूज ते पहुचंदी आहे, गरम मौसम जीअं वधंदो आहे त डायरिया जेके पॉज़िटिव ऑर्गन जेके जरासीम उन लाइ ज़िम्मेदार आहिनि, उन्हनि जी अफ़ज़ाइश तमामु तेज़ी सां थींदी आहे। त उन में जेकॾहिं पाणी असां में आदत हुजे, असांजे घर जे रूटीन जो, रोज़मर्रा जे रूटीन जो हिसो हुजे त जीअं पाणी असां जीअं उथी सुबुह जो घर में किचन जे लाइ ॿियूं सभु तयारियूं थियनि थियूं त पाणी बि उॿरी वञे जेकॾहिं, त इन हिकिड़े वॾे मसइले में तमामु घणो बचाव थी थो सघे। त हेल्थ डिपार्टमेंट हिकिड़ो त उन जे लाइ आगाही ॾींदी, ॿियो जेकॾहिं को ख़ुदा न ख़ासिता को अफेक्ट थिए थो त उनजी ट्रीटमेंट ॾींदी। उन सिलसिले में आउं तव्हांखे ॿुधाए वञा त हेल्थ डिपार्टमेंट इहो कयो आहे हिन साल त असां जीअं एंटीसिपेट कयो पिए त गर्मी वधंदी, त असां उन खां 3 हफ़्ता अॻु में पंहिंजे सभिनी इस्पतालुनि खे हाई अलर्ट ॾेई छॾियो त भई डायरिया जो सीज़न अचण वारो आहे। त उन में असां दवाऊं इन कम जे लाइ जेके थींदो उहे ख़ासि अलॻि सां मुख़्तस कयूं। इन कम जे लाइ मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में कुझु नंबर ऑफ़ बेड्स, बिस्तर जेके मुख़्तस कया इन जे लाइ, ऐं हाई अलर्ट ते हुयो। असां कंट्रोल रूम ठाहिया सभिनी ज़िलनि में प्लस DG ऑफिस में जेके अॼु ॾींहं ताईं कमु कनि पिया। ऐं रोज़ जी बेसिस ते असांखे उनजी रिपोर्ट मिले थी त केतिरा केसिस थिया अॼु, जंहिंमां असां हिकिड़ो इन्फ्लुएंस वठी सघूं, एनालाइज़ करे सघूं त असांजूं कोशिशूं केतिरे हद ताईं कामयाबु थियनि पियूं, या हिन जी इंटेंसिटी छा आहे, केतिरी मतिलबु तेज़ी सां ही फैली रही आहे या घटिजी रही आहे। त उन सिलसिले में त जीअं असां वरी पंहिंजे लॉजिस्टिक जो इंतज़ाम उन तरीक़े सां करियूं। जीअं असां दवाऊं वधीक कोटा जेको आहे सो सभिनी इस्पतालुनि खे, सभिनी डिस्ट्रिक्ट्स खे कयूं। असां ORS जेके गुज़िरियल महीने जे 13 तारीख़ खां 13 मई खां इहो केसिस रिपोर्ट थिया आहिनि, उन खां हिन महिल ताईं असां
30 लख साक्षी वारियर्स जा जेके से कम्युनिटीज़ में ऐं डिस्ट्रिक्ट्स में सॼी सिंध में सॼी सिंध में असां उहे डिस्ट्रीब्यूट करे चुका आहियूं। हिन वक़्तु अञा बि असां वटि 20 लख वारियर्स जो स्टॉक मौजूदु आहे। पर उन खां सवाइ इहे जेको रोज़ जी जेका रिपोर्ट अची त उन बेसिस ते पोइ असां अॻियां जी तयारी बि करे सघंदा आहियूं, प्लानिंग करे सघंदा आहियूं। उन खां सवाइ मुख़्तलिफ़ फोरम्स तां जीअं अॼु तव्हां सां वेठो आहियां जी जी तीअं मुख़्तलिफ़ फोरम्स तां टेलीफोन ते डायरेक्ट माण्हुनि खे इहा आगाहियां ॾींदो रहियो आहियां त कहिड़ा कहिड़ा उपाउ वठिजनि। जीअं हिकिड़ो मौर्ज़ कयो त पाणी उॿारे पीअणु खपे, पर उन खां सवाइ हिन मौसम में जीअं ॻरियल सड़ियल सब्जियूं थियूं थियनि, फ्रूट था थियनि, उन्हनि खां इज्तनाब कजे। ॿाहिरि जूं शयूं जिन ते मक्खियूं वेहनि थियूं, जिन ते मिटी उॾामे थी त वेहनि थियूं ऐं जेके सुठी हाइजीनिक कंडीशन में कोन आहिनि त उन्हनि खां कजे। ऐं स्पेशली ॿारनि जे लाइ जेको सभिनी खां वॾो मसइलो आहे त गर्मी में ज़ाहिर आहे पाण खे बि थधी शइ सुठी लॻंदी आहे। ॿार शौक़ीन हूंदा आहिनि गोलो गंढो ऐं कुल्फ़ी ऐं इन्हनि शयुनि जो। त गोलो गंढो बर्फ़ जीअं ठहे थी त उहा साफ़ु पाणी मां नथी ठहे, उन में जरासीम मौजूदु था थियनि त उन मां बि थियण जो हूंदो आहे ख़दशो। कुल्फ़ी में खीर आहे, खीर तमामु हिकिड़ो सुठो मीडियम हूंदो आहे जरासीम जी अफ़ज़ाइश जे लाइ, उन्हनि जरासीम जल्दी सां ठहंदा। त उन्हनि शयुनि खां इज्तनाब कजे हींअर कुझु ॾींहंनि जे लाइ। अच्छा, गर्मी जीअं ई घटि थींदी इन मर्ज़ जो ग्राफ पाण ई ईअं हेठि अची वेंदो। उन खां सवाइ असां जीअं मूं चयो आगाही त मई जे पहिरें हफ़्ते में असां पंहिंजे इंटरनेशनल डोनर्स जी मदद सां कोई 20 लख पैम्फलेट असांखे मिलिया छपजी उन्हनि जे तरफ़ां, जेके असां डिस्ट्रीब्यूट कया सॼी सिंध में त जीअं माण्हुनि खे उन जे ज़रिए अचे। ऐं हींअर बि तव्हां वेंदव इस्पतालनि जो OPDs में हिते त तव्हांखे मुख़्तलिफ़ पोस्टर्स लॻल मिलंदा जेके आगाही प्रोग्राम जे लाइ हूंदा आहिनि जी डायरिया ऐं गैस्ट्रोएंटराइटिस खां कीअं बचिजे, ठीकु आहे, या ॿियूं विचड़ंदड़ बीमारियूं उन्हनि जे लाइ वैक्सीन जे लाइ त जी वैक्सीन करायो, उन लाइ ताक़ीद कयल हूंदी आहे। त इन क़िस्म जा आगाही प्रोग्राम नंढा नंढा थींदा। पर उन मद में हिकिड़ी शइ ज़रूरु चई वञा, उन खां पहिरीं तव्हां मूंखां पुछो त आगाही प्रोग्राम असांजो इन खां वधीक हुअणु खपे, उनजी शदीद ज़रूरत आहे। पर पोइ कुझु असांजा लिमिटेड रिसोर्सिस कुझु न डॉक्टर साहब ठीकु आहे, तव्हांजा लिमिटेड रिसोर्सिस आहिनि, पर ईअं बि न आहे। तव्हांजे हर डिस्ट्रिक्ट ऑफिसर जेको आहे उन वटि बेसिक हेल्थ यूनिट आहिनि, रूरल हेल्थ सेंटर आहिनि, डिस्पेंसरियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हिकु हर यूनियन काउंसिल ते या 10 यूनियन काउंसिल हिकिड़ो बेसिक यूनिट आहे, जेकॾहिं बेसिक हेल्थ यूनिट खे तव्हां फंक्शन कयो, उहे प्रॉपर कमु कनि, उहो डॉक्टर सही जेकॾहिं आगाही ॾिए त तव्हां काफ़ी कामयाबु न थींदो। इन ते तव्हां केतिरो कमु कयो? उन डॉक्टर उन इलाइक़े में तमामु वधीक कमु करे सघे थो। उन जे लाइ आउं अर्ज़ु कयां, डॉक्टर पंहिंजी बिसात जे मुताबिक़ किथे 2 जुमिलनि में किथे 4 जुमिलनि में उहो इन जे आदत जो हिसो हूंदो आहे त तव्हांखे उहा आगाही ज़रूरु ॾींदो जंहिं बीमारी जो हिन वक़्तु टाइम आहे या जंहिं शइ जी ज़रूरत आहे, त उहा आगाही त डॉक्टर ज़रूरु ॾिए थो। जंहिंमहिल पेशेंट उन सां मिले थो त उन माइटनि खे ॾींदो, ॿार आहे त वॾो हूंदो त हुनखे डायरेक्ट ॾींदो। पर इन ते जेको कमु करण जी ज़रूरत हूंदी आहे, इन लाइ अलॻि विंग हूंदी आहे, हेल्थ एजुकेशन सेल, बिल्कुलु आहिनि, जेके ट्रेनिंग कंदा आहिनि पंहिंजे अमले जी, डॉक्टर्स जी। उहे वरी निकिरी कम्यूनिटी में, जीअं हाणे असां कई शयूं आहिनि, कई नंढा नंढा मैसेजिस आहिनि जेके असां पंहिंजे LHWs खे उन्हनि जे ट्रेनिंग्स में जेको असां ॾींदा आहियूं, ऐं उहो इन हद ताईं थींदो आहे त केरु इहो महसूसु करण खां सवाइ, मतिलबु जीअं आउं कंहिं माण्हू खे कंहिं बीमारी जे लाइ आगाही ॾियां पियो त मूंखे इहो महसूसु कोन्ह थींदो आहे त इहो सम्झो त असांजी आदत जो हिसो थी वेंदो आहे, त मूंखे इहो महसूसु न थींदो त आउं का आगाही पियो ॾियां हिनखे। बसि उहो जीअं नॉर्मल हिकिड़ी गपशप कबी आहे त उन में उहे ॻाल्हियूं बि चई वञिबियूं आहिनि, पर उन खां सवाइ ॿिया ज़रिया थियनि था। हाणे जीअं उरड़ी हुई, जंहिंमें उरड़ी पंहिंजे उरूज ते हुई जनवरी जे महीने में, दिसंबर जे एंड ऐं जनवरी जे शुरू में, त हिकिड़ो प्रोग्राम असांजो इहो थियो त असां हर इलाइक़े जे मस्जिदनि में उते जो जेको लोकल पेश इमाम हो उनखे अर्ज़ु कयो वञे त पंहिंजे उतां लाउड स्पीकर तां इहो ऐलान करे त हीअ फैलियल आहे ऐं वैक्सीन लॻाराइण अची, सुभाणे जी हिन इलाइक़े में टीम ईंदी। हाणे इहो बि आगाही प्रोग्राम हिकिड़ो हिसो आहे। तव्हांजी ॻाल्हि मां रोके थो डॉक्टर इशफाक, जीअं तव्हां चयो त मां पंपलेट मोकिलिया त पढ़ियल लिखियल माण्हू घटि आहिनि, कुझु अहिड़ा माण्हू जिन खे तव्हांखे ज़बानी ॿुधाइणो पवंदो, उहे पढ़ी नथा सघनि त हिन पने में छा आहे, छो त असांखे सभिनी पहलू ते आगाही ॾियणी आहे। त ॻोठनि में, ॿाराड़ियुनि में जिते तमामु परे आहे, उते तव्हांजो जेको ज़बानी ॿुधाइण वारो ज़रियो सिर्फ़ु तव्हांजो डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ आहे।
जीअं नर्सिस आहिनि, तव्हांजा डिस्पेंसर आहिनि, तव्हांजे LHW आहिनि, LHV आहिनि, त उन्हनि खे बि तव्हां प्रमोट कयो न, त उहे बि पंहिंजे इलाइक़नि में वञी करे इहो मैसेज पहुचाइनि त कहिड़ियुनि बीमारियुनि खां कीअं बची सघिजे थो, कहिड़ियुनि बीमारियुनि जो इलाजु कहिड़ो आहे, किथे इलाजु आहे। इहा ई शइ त मुंहिंजे कंदे डोर स्टेप ते इहा ई सहूलियत LHW जी ड्यूटी जो हिसो आहे ऐं ट्रेनिंग जो हिसो आहे। त ॿिया बि पैरामेडिकल जा तव्हां वटि इलाही पोर्शन आहिनि, रुगो LHW न आहिनि साईं, ॿिया बि त आहिनि न, उन्हनि खे बि त अॻिते वधायो न। आहिनि, पर उहे जीअं ॾिसो, जीअं तव्हां डिस्पेंसर जो ज़िक्र कयो, डिस्पेंसर जेके आहिनि से फिक्स सेंटर्स ते था कमु कनि, जेके हेल्थ फैसिलिटीज़ आहिनि। हाणे उते त जेको मरीज़ अचे थो उन ताईं मरीज़ डेली अचनि था न, उन्हनि खे ॿुधाए सघिजे थो, उन ते असां ज़ोर बि ॾींदा रहिया आहियूं ऐं उन्हनि खे हिकिड़ो पर्सनल लेवल ते असां जेको इहा शइ सम्झाईंदा आहियूं त तव्हां हीउ कमु बि कयो, इहो जेतिरो तव्हां ट्रीटमेंट ॾियो था, कंहिंखे इंजेक्शन लॻायो था, उन खां वधीक इम्पॉर्टेंट आहे माण्हुनि जी हेल्थ एजुकेशन, माण्हुनि जी हेल्थ एजुकेशन। तव्हांजो डॉक्टर बि उन्हनि खे ॿुधाए सघे थो। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहिबु, थोरो अॻिते वधंदा, इहा हेल्थ एजुकेशन तमामु ज़रूरी आहे। हीउ जेको तव्हां अॼु इहो बि पब्लिक खे जेको हिकिड़ो मैसेज ॾियो था, ॿुधायो था त तव्हांजा बचाव जा कहिड़ा था, ट्रीटमेंट जूं कहिड़ियूं सहूलियतूं तव्हांजो हेठिएं लेवल ते, प्राइमरी हेल्थ केयर ते, बेसिक हेल्थ यूनिट में या डिस्पेंसरी में कहिड़ियूं आहिनि, जेकॾहिं डायरिया जा मरीज़ तमामु परे परे इलाइक़नि खां अचनि था, त उते कहिड़ियूं तव्हां सहूलियतूं पहुचनि, छा डॉक्टर हर वक़्तु मौजूदु आहिनि उते? जी, असां हेठि लेवल जी ॻाल्हि थो करियां। हा जी, असां पंहिंजे तरफ़ां, जीअं मूं हींअर ज़िक्र कयो त असां कंट्रोल रूम ठाहिया DG ऑफिस में बि, ज़िले लेवल ते बि। ठीकु आहे। उन ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त माण्हुनि खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ आहे, जेके दवा नथी मिले, बिस्तरो नथो मिले, डॉक्टर ड्यूटी ते कोन्हे, को अमलो ड्यूटी ते न आहे, त उहो फ़ौरन आगाह कनि, त जीअं असां उनखे फ़ौरन उनजो तदारुक करे सघूं। ठीकु आहे। ठीकु साईं। अच्छा, हाणे ऑर्डर्स त गवर्नमेंट जा ई आहिनि, असांजा ई आहिनि, त हर माण्हू पंहिंजी ड्यूटी ते हुजे मौजूदु। असां जेके तयारियूं कयूं, मूं अर्ज़ु कयो त दवाऊं इन मद में, इन बीमारी लाइ जेके खपंदियूं, असां वाफ़िर मिक़दार में दवाऊं मुहैया कयूं। माना हर बेसिकल यूनिट ते जेको बुनियादी सिहत आहे उते इहे सहूलियतूं मौजूदु आहिनि? जी बिल्कुलु मौजूदु आहिनि। दवा मौजूदु आहे, बिस्तरा मौजूदु आहिनि, ड्रिप्स मौजूदु आहिनि, ORS मौजूदु आहे, कम्यूनिटी में क्लोरीन टैबलेट्स विरायूंसीं, ORS ॾिनोसीं डिस्ट्रिक्ट लेवल्स ते बि, लेडी हेल्थ वर्कर्स जे ज़रिए बि। पर जेका हिकिड़ी शिकायत मूंखे हिन महिल ताईं पंहिंजे पर्सनल ज़रियनि सां बि ऐं तव्हां मीडिया जे दोस्तनि जे ज़रिए बि जेका शिकायत हुन सां कंहिं हद ताईं एग्री बि कयां थो त असांजा डॉक्टर्स मोस्टली, स्पेशली जेके नंढियूं नंढियूं फैसिलिटीज़ आहिनि, उते मतिलबु विच में सुठा बि आहिनि, पर डॉक्टरनि जे गैर हाज़िर रहण जी शिकायत आहे। इहा त आम शिकायत आहे, अक्सर असां वटि बि ईंदा आहिनि माण्हू, त जेकॾहिं आम शिकायत आहे बाराड़ी में, जीअं मीरपुर ख़ासि उमरकोट, अथर आहे या दादू जा मथियां इलाइक़नि, त तव्हां उनजे लाइ का विजिलेंस टीम उते वञणु, को उन्हनि डॉक्टरनि खे इन ॻाल्हि जो पाबंद करणु त भई हिन वक़्त में जेकॾहिं तव्हां पंहिंजी कम्यूनिटी ख़िदमत न कंदा त तव्हां कहिड़ा डॉक्टर आहियो, तव्हां कहिड़ो उन्हनि ते एक्शन खयो आहे? उन सिलसिले में हाणे आउं अर्ज़ु करे वञा त सभिनी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर्स खे इहो इन राइटिंग ऐं इन पर्सन तमामु सख़्ती सां इहा ताक़ीद कई वई आहे त पंहिंजूं टीम्स इंस्पेक्शन जे लाइ हिकिड़ी शइ, हिकिड़ो सिस्टम पाण चेंज थियो विच में, त ज़िला जेके ज़िलई हुकूमतुनि जे तहत अची विया, त हेल्थ बि ज़िलई हुकूमतुनि जे तहत अची वई, त हुननि पंहिंजो सिस्टम चेंज करे छॾियो। हाणे वरी जॾहिं ही नओं निज़ाम शुरू थिए पियो त उहो सॉर्ट ऑफ हिकिड़ो ट्रांज़िशन में आहियूं असां, त मामिलो हेॾां आयो आहे त उहो इंस्पेक्शन जो जेको सिस्टम पुराणनि ज़माननि खां हूंदो हो, स्पेशली हो त सभिनी डिपार्टमेंट्स में, पर जेको हेल्थ में स्पेशली हूंदो उहो काफ़ी हद ताईं चेंज थी चुको या वीक थी चुको, त असां उनखे स्ट्रेंथन में करण में लॻा पिया आहियूं। त डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर्स खे इहा सख़्ती सां ताक़ीद कई वई आहे त उहे पंहिंजूं इंस्पेक्शन टीम्स मोकिलीनि। ऐं पाण मुंहिंजा महीने जा 30 ॾींहं जेके गुज़रिया आहिनि, गुज़िरियल महीने जा मई जा, उन मां ऐं 18 ॾींहं जेको आहे सो विज़िट्स ते हुउसि मुख़्तलिफ़ सेंटर्स ते, ऐं इन करे ई मतिलबु उन मुंहिंजे पंहिंजे विज़िट ते वञण जे करे इहो थियो आहे त अॼु मूंखे इहा ॻाल्हि ज़रूरु सम्झ में पई अचे त मूंसां को दोस्त शिकायत थो करे या को मीडिया जा दोस्त शिकायत था कनि, त आउं उन सां एग्री करण लाइ मजबूर आहियां, छाकाणि पाण बि इहा शइ ॾिसी आयुसि त काफ़ी सारा डॉक्टर आहिनि जेके उन ते एक्शन इहो आहे त उन लाइ असां जेको END रूल्स जे तहत जेको डिसिप्लिनरी एक्शन्स आहिनि, उहो जेको बि एब्सेंटी असांखे मिलंदो उन ख़िलाफ़ु उहो डिसिप्लिनरी एक्शन थींदो। हाणे उन में कुझु पंहिंजे मुआशिरे जा जेके पाण सभु हिसो ई उनजो हिकिड़ो मसइलो इहो बि आहे त किथे को सिफ़ारिशी वेठो आहे, कंहिंखे को पुठियां तमामु घणो उहो आहे जी फोर्स उन ज़ोर ते बि आहे त मूंखे कुझु कोन्ह थींदो, त उन जे लाइ आउं पंहिंजे मोतबरीन खे, पंहिंजे सियासतदाननि खे, पंहिंजे वॾनि माण्हुनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त कम अज़ कम
हेल्थ जे मामले में असांखे कंहिं अहिड़ी ॻाल्हि जे लाइ जेको असां मजबूर न कनि, का अहिड़ी सिफ़ारिश न कनि त जेको डॉक्टर ड्यूटी ते न आयो त उन ते असां एक्शन था खणूं, उहो ट्रांसफ़र जी सूरत में थी थो सघे, शोकास जी सूरत में थी थो सघे। ऐं पोइ अहिड़ी शइ आहे तव्हांजो हिकिड़ी विजिलेंस आयो, तव्हां ॾिसो पिया उते एक्शन आहे बिल्कुलु, त जेके बि माण्हू ॿाराड़ी में उन्हनि ताईं ट्रीटमेंट पहुचाइणु घुरिजे। डॉक्टर साहिबु थोरो अॻिते ईंदुसि त ख़ासि तौरु मीरपुर साइड जेका डिवीज़न उन में हिन वक़्तु डायरिया जा केस वधीक थिया, छा उते जेको पाणी साफ़ु कोन हो, उते कहिड़ी प्रॉब्लम हुई? जेकॾहिं किथे पाणी साफ़ु न आहे त पाणीअ वारे डिपार्टमेंट जेको इरिगेशन आहे या वाटर सप्लाई आहे उन्हनि सां हेल्थ डिपार्टमेंट जी कहिड़ी रिलेशन आहे? पाणी वारनि सां साईं मई जे पहिरें हफ़्ते में असांजे डायरिया जे सिलसिले में पाणी मुहैया करण लाइ जेके बि इदारा आहिनि, कराची में कराची वाटर बोर्ड आहे, हैदराबाद में वासा आहे, ऐं ॿियो इंटीरियर में पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग आहे, त उन्हनि सां असांजूं डिफरेंट लेवल्स जूं मीटिंग्स थियूं, उन्हनि खे इन राइटिंग असां लिखियो त पंहिंजे उन खां अॻु में असां निगलेरिया जे लाइ जेको आहे सो डायरिया जे लाइ उन सां बाक़ाइदे असांजो कोऑर्डिनेशन आहे, मुख़्तलिफ़ लेवल्स जूं मीटिंग्स आहिनि, लिखत पढ़त आहे। हिकिड़ो कॉलर बि आहे असां सां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। जी साईं। साईं अब्दुल रज़ाक खोसो थो ॻाल्हायां शलालकोट खां। वॾी महिरबानी, छा पुछंदो अब्दुल रज़ाक? डॉक्टर साहिब खां पुछा करिणो आहे साईं, मूंखे मां तक़रीबन शाम जो ग्राउंड ते डेली रनिंग लाइ वेंदो आहियां। गोॾे ऐं पिनियुनि जे विच में जेको गोश्त हूंदो आहे, हा, उन में मूंखे तकलीफ़ थी आहे, तक़रीबन महीनो खनि ॾेढ थियो आहे। मां शुगर वग़ैरह बि चेक कराई, अलहमदुलिल्लाह 33 मुंहिंजी एज आहे। हा, उहा शुगर बि अलहमदुलिल्लाह नॉर्मल आई आहे। जी। अच्छा, डॉक्टर साहिब इहो आहे त काफ़ी ॾींहंनि खां मां सुबुह सां उथंदो आहियां, मुंहिंजे गले में थोरी तकलीफ़ हुई, मां जाल्डन वग़ैरह टेबलेट इस्तेमालु कई, हुन में फ़ाइदो थियो, पर अञा हुन में ब्लड जा ज़रा कॾहिं कॾहिं सुबुह सां ईंदा आहिनि। इहो डॉक्टर साहिब खां गुज़ारिश हुई थोरो इहो तफ़सीली इहो। तव्हां ॿ शयूं कयूं, जेको तव्हांजो हेठि टंग में जेका तकलीफ़ आहे उहा ख़तमु थी वञे आहे? साईं, जेका रनिंग मां कंदो आहियां त उहा तकलीफ़ मूंखे हिन महिल ताईं जेको गोश्त जो हिसो हूंदो आहे न, गोॾे जो हिसो जेको उन में आहे अञा आहे। कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? हा, डॉक्टर हिकु मक़ामी डॉक्टर असांखे हुनखे ॾेखारियो, हुन चयो त हे थोरी रनिंग जे करे थींदी आहे, ऐं मां डेली शाम जो वेंदो आहियां। ठीकु आहे, ग्राउंड ते मुंहिंजी एक्सरसाइज दवा का तव्हांखे ॾिनई या चई बसि पाणे ठीकु थी वेंदो? न, हुन मूंखे चयो त हे तुंहिंजो जेको आहे न कॾहिं कॾहिं ग्राउंड ते घणी रनिंग जे करे तव्हांखे तकलीफ़ थी, ॿी का ॻाल्हि कुझु बि न आहे। चलो ठीकु आहे, तव्हां जवाबु ॾींदा, वॾी महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी। डॉक्टर साहिबु, साईं जो सुवालु इहो आहे त साईं रनिंग कंदो आहे त मसल पुल थी विया आहिनि, इहो हिकिड़ो तमामु खिलाड़ियुनि में या जेके एथलेटिक्स आहिनि उन्हनि में त घणो थींदो आहे, तव्हां कुझु एडवाइस करे छॾियो साईं खे। साईं हाणे इन शइ ते मां अर्ज़ु कंदुसि त हिकिड़ो त पाण पंहिंजे हिन टॉपिक खां हटी वेंदासीं, थोरो एडवाइस करे छॾियो। पर ॿियो इहो त हिकिड़े क्वालिफाइड डॉक्टर ॾिसण खां पोइ जॾहिं वियो त न इहो को मसइलो कोन्हे त परेशानी जी ॻाल्हि घणी वञे त हुन में पोइ परेशानी जी ॻाल्हि आउं चवंदुसि त कोन्हे। ऐं हिकिड़ो क्वालिफाइड डॉक्टर ॾिसी ऐं करे पियो ऐं आउं हितां रुॻो ॿुधी ऐं बिना ॾिसण जे कुझु करियां त थोरी नाइंसाफ़ी थींदी। मुंहिंजे ख़्याल में त डॉक्टर साहिब सां वरी कंसल्ट कयो, जेकॾहिं तव्हांखे मुतमैन न हुजो त पोइ कंहिं ॿिए वधीक उन कंहिं स्पेशलिस्ट ॾे तव्हांखे वञिणो पवंदो। बाक़ी जेका गोरी वारी ॻाल्हि कई त तव्हां खाधी, मूंखे ऐं इन ते इहो ज़रूरु चवंदुसि, मूंखे ख़बर कोन्हे त तव्हां कंहिंजी प्रिस्क्रिप्शन सां खाधी या सिर्फ़ु पंहिंजे उन ते खाधी ऐं गले मां कुझु रत जी ॻाल्हि कई, उन लाइ आउं इहो अर्ज़ु कंदुसि त कॾहिं बि सेल्फ मेडिकेशन जे लाइ न वञो त ॾाढो सुठो थींदो। डॉक्टर जी हिदायत जे बग़ैर गोरी खाइणु इहो पंहिंजो पाण सां दुश्मनी करण में। तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्ते जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढिड़ो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, अचो त पंहिंजनि ॻाल्हियुनि जो सिलसिलो बि हींअर DG हेल्थ डॉक्टर इशफाक हुसैन मेमन सां शुरू कयूं। डॉक्टर साहिबु, पाणीअ जो जेको मसइलो आहे, छो त जॾहिं गर्मी थी थिए त पाणीअ जे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं, जो डायरिया बि, पेट जी बीमारी, सभु पाणी जे करे, पर जीअं तव्हां नेगलेरिया जो बि नालो वरितो त नेगलेरिया जी जेका बीमारी आहे उहा बि पाणीअ जे ज़रिए असांजे नक ताईं पहुचे थी, असां वेंचूं था या मुख़्तलिफ़ तरहनि में। त पाणीअ खे साफ़ु करण लाइ हेल्थ डिपार्टमेंट पाणी साफ़ु त पाण न कंदो, उहो त हिकिड़ो अलॻि डिपार्टमेंट आहे, पर ज़ाहिर आहे हेल्थ डिपार्टमेंट जो कमु आहे त हिकिड़ो त उपाउ जा तरीक़ा, बचाव जा तरीक़ा ॿुधाए, ॿियो जॾहिं को मरीज़ अचे थो त उनखे ट्रीटमेंट करणु इहो हेल्थ डिपार्टमेंट जी ज़िमेदारी आहे। त ज़ाहिर आहे कुझु डिपार्टमेंट सां तव्हांजी कोलेबोरेशन हूंदी आहे, पाणी साफ़ु आहे त बीमारियुनि खां बची सघंदो। तव्हां चओ त असां कुझु कोशिशि कई आहे त जेको पाणी ॾींदड़ जेके बि डिपार्टमेंट उन्हनि सां तव्हांजी लिख पढ़ हली आहे, केसि ताईं हली आहे? साईं, उन में बिल्कुलु क्लियर इंस्ट्रक्शन्स उन्हनि खे आहिनि त पंहिंजे पाणी में प्रॉपर क्लोरिनेशन कनि, पाणी खे साफ़ु सुथिरो, पाणी खे क्लोरिनेशन जे लाइ हिकिड़ो मिक़दारु हूंदो आहे क्लोरीन जो,
2.5 ppme ठीकु आहे. त उन जी हिकिड़ी कैलकुलेशन थींदी आहे उन हिसाब सां त केतिरी क्लोरीन केतिरे पाणी में उहो वाटर डिपार्टमेंट खे ख़बर हूंदी आहे, उन्हनि खे असां खां वधीक ख़बर हूंदी आहे, मैनेज कंदा ऐं हू कंदा बि आहिनि मैनेज. त उन्हनि खे उन जी यादि दहानी वक़्तनि फ़वक़्तनि कराई वेंदी आहे. जीअं हींअर मुअर्ज़ कयो मई में जे शुरू में असां कयो डायरिया जे सिलसिले में, उन खां पुठे महीने में असां निगलेरिया जो केस अचनि पिया. जी उन में असांजूं जेके से डिफरेंट फोरम्स ते मीटिंग्स ऐं कोलैबोरेशन हींअर जॉइंट टीम ठही आहे हेल्थ ऐं पब्लिक हेल्थ जी, जीअं कराची वाटर बोर्ड जी. त उहे जॉइंट सैंपल्स वठंदा. लास्ट ईयर शइ मुख़्तलिफ़ हुई, हेल्थ पंहिंजा सैंपल्स वठंदी ऐं वाटर बोर्ड पंहिंजा, पोइ उहे पोइ गंढिया बीठा हूंदा जीअं न असांजो सैंपल सही आहे, असांजी रिज़ल्ट सही आहे. हींअर उहो जॉइंट टीम ठहियूं आहिनि, उन ते थिए पियो ऐं उन में इम्प्रूवमेंट अचे पई ऐं इंशाल्लाह हिन में तव्हांखे बहितरी ॾिसण में. हेलो अस्सलाम वालेकुम. सर वालेकुम सलाम. सईद सर पियो ॻाल्हायां सर, मोहन पियो बलड़े जा. महिरबानी. छा पुछंदो डॉक्टर साहब खां? हाँ सर, मुंहिंजो सुवाल इहो आहे त असांजी नंढड़ी खे थी घुमरा थी पिया आहिनि, उहो 12 महीननि जी आहे, ॾंद हुननि जा अचनि, दंदनि जा आहिनि या उहो सर डायरिया जा आहिनि? अच्छा, कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव त? न सर, डॉक्टर्स खे न ॾेखारियो. अच्छा, रुगो जुलाबनि सां गॾु जेको आहे उल्टी बि आहे हुनखे? न सर, उल्टी न आहे सर, सिर्फ़ु घुमरो आहे. अच्छा, खाधो वाधो खाए थी सही? न सर, खाधो वाधो सर इनकाशन थी पिया, थोरो माना सर ईअं बेचैनी बेक़रारी थी पई. अच्छा, त तव्हांजे वेझो का अस्पताल डॉक्टर कोन्हे आहे? न सर, डॉक्टर आहे पीपीएस जे अंडर में हलंदी आहे, डॉक्टर ईंदा आहिनि, उन्हनि खे खणी न विया हूं सर. चलो तव्हांखे जवाबु ॾींदो, पर तव्हां पंहिंजे कंहिं डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारियो, डॉक्टर साहिबु तव्हांखे जवाबु ॾींदो. वॾी महिरबानी तव्हांजी. असां नंढड़ी आहे, 12 महीननि जी आहे, उनखे डायरिया, पर उहो हाणे एतिरो त उनजी डिहाइड्रेशन थी वई आहे, हे सम्झनि था ॾंदनि जे करे. तव्हां हिनखे छा एडवाइस कंदो? साईं मुंहिंजा जेकॾहिं डायरिया थी त उहा डायरिया आहे, भले ॾंदनि जे करे हुजे, कंहिं ॿिए शइ जे करे हुजे, कंहिं वायरस जे करे. ऐं पर तव्हांजो इन में हिकिड़ो हर लिहाज़ खां फ़र्ज़ु थी थो पवे त उन खे ॿारु हुजे वॾो हुजे, मोशन पहिरियों थियो उनखे खणी अस्पताल ॾे भॼो. इहो ऐं तव्हां जेका मथां ॻाल्हि ॿुधायो पिया त उहो बेहोश पई थिए या बेचैनी आहे, त इहा निशानी आहे. त पाणी जी बि घटिताई, नमकियाती बि घटिताई, ऐं उहा चवण खे त सिंपल घुमरो आहे या मोशन, पर इहो जानलेवा साबित थी थो सघे. त आउं तव्हांखे अपील कंदुसि त बग़ैर को हिकिड़ो मिंट ज़ाया करे ॿारड़ी खे फ़ौरन अस्पताल खणी वञो, ऐं जेसीं अस्पताल पहुचो रस्ते में उनखे ORS ॾियो पाणी में मिलाए, जेको कि तमामु ज़रूरी आहे. इन में देरि तमामु हिकिड़ो मुजरमाना ॻाल्हि थी वेंदी. ऐं उन खां सवाइ आम पब्लिक खे बि अपील कंदुसि त कंहिं बि नंढे खे वॾे खे मोशन्स शुरू थियनि था त फ़ौरन अस्पताल पहुचनि उनखे खणी, ऐं जेसीं पहुचनि था, छाकाणि त कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके अस्पतालुनि खां कलाकनि जे पंध ते हूंदा आहिनि, त हर माण्हू मिंट में कोन थो पहुची सघे. त उहो जेसीं अस्पताल तव्हां पहुचो था तेसीं उनखे ORS जो इस्तेमालु करायो ऐं जाम करायो, ऐं अस्पताल पहुचण में महिरबानी करे देरि न कयो. या मुंहिंजी अपील. बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कई डॉक्टर साहिबु. जेकॾहिं हुनखे डायरिया आहे कंहिं सबबु हुजे त डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारियो, हुनजो इलाजु करायो. छो त ईअं न आहे त तव्हां कंहिं आसिरे में रहिजी वञो, वधीक तकलीफ़ वधी वञे. इहो ई मसइलो जेका डायरिया में जेको डेथ्स थियनि थियूं उहो देरि थियण जे करे, सिर्फ़ु देरि. अच्छा सर, तव्हां ॻाल्हि बि कई त तव्हां पाणी में जेको सो, पर सर उनजे बावजूदि बि तव्हां एतिरो कोशिशि कई आहे, पर नेगलेरिया जा केस जेके आहिनि या अहिड़ी बीमारी, हिकिड़ो वायरस आहे जेको नक जे ज़रिए असांजे दिमाग़ में वञी करे असांजे दिमाग़ जो सेल खे खाए थो, जंहिंजो फेटल रेट तमामु 100% आहे. जेकॾहिं कंहिंखे थी वियो त उहो बची नथो सघे. जीअं असां वटि डॉग बाइट जा जेकॾहिं असांखे अची वियो आहे, रेबीज़ अची आहे, त पोइ उनजो फेटल रेट बि 100% आहे, बची नथो सघे. त तव्हां केतिरी सख़्ती कई आहे? उनजे बावजूदि 2-4 केस आया पाणी में? जी 2 केस हिन महिल ताईं रिपोर्ट थी चुका आहिनि, ऐं आउटकम जीअं तव्हां चयो त डेथ ऐं पाणी में उहो थिए थो. हाणे उनजे लाइ बि जेको कुझु पाणी मुहैया करण वारनि सां थी सघे हो, जेतिरो बि कोऑर्डिनेशन ऐं उन में उहो असां कंदा रहिया आहियूं. आवाम जे लाइ बि मुंहिंजी इहा अपील आहे. बचाव जा तरीक़ा ॿुधायो हुन में. जी, हिन में बचाव जा तरीक़ा प्रॉपर क्लोरीनेशन, क्लोरीन टैबलेट्स सभिनी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स ते हींअर असांखे इंटरनेशनल डोनर्स बि WHO असांखे मुहैया कयूं आहिनि. मौजूदु आहिनि हुते? जी मौजूदु आहिनि. डिस्ट्रिक्ट्स वटि हली वियूं आहिनि, DHO जे ऑफिस मां मिलंदियूं, ऐं टाउन ऑफिस जे ऑफिस मिलंदियूं. टाउन ऑफिसरनि ते बि DHOs खे चइबो आहे त डिस्ट्रीब्यूट कनि, त उते बि मिलंदियूं. ऐं हिकिड़ी गोरी जेकी हिन महिल मौजूदु आहिनि मार्केट में, उहा 20 लीटर पाणी में जे लाइ काफ़ी हूंदी आहे. 20 लीटर जे लाइ हिकिड़ी गोरी, उहा उन में मिक्स करे इस्तेमालु कनि. ॿियो जेको नमकीन पाणी थो थिए, जीअं खारो पाणी थो थिए खूह जो,
उन में निगलेरिया जो जेको पॉजिटिव ऑर्गेनिज़म आहे उहो उन में कोन थो जी सघे, कोन थो पनपजी, त उहो सेफ हूंदो आहे। ठीकु आहे। त कम अज़ कम पोइ जेको मिठो पाणी आहे, मिठे पाणीअ में प्रॉपर क्लोरिनेशन थियल हुजे त इहो हिकिड़ो वाहिद तरीक़ो आहे जेको बचाव जे लाइ बहितरीनु आहे। न इहो त थियो दवा, पर जेके घरनि में असां कहिड़ा थिया पंहिंजा टैंक साफ़ रखनि, कीअं कनि, छा कनि, इन बारे में थोरो एडवाइस करियो। घरनि में टैंक बिल्कुलु साफ़ु रखणु खपनि, उहो त इहे निगलेरिया न हुजे तॾहिं बि रखणु खपनि, ऐं उहो तमामु ज़रूरी आहे। उन जा थोरो हींअर मिसाल तव्हांखे ॾींदो आहियां, बदियन में गुज़िरियल हफ़्ते 4 केस जेके आहिनि से हिकिड़े ई ॻोठ मां, नंढो ॻोठ हिकिड़ो, उन में 4 डेथ्स थियूं डायरिया जे करे। उते वञी असां सैंपल खयां आहे, उहो त उन्हनि जे जेको पंप लॻल हो उन मां जेको पाणी आयो थिए त उन में बि फीकल मैटर मौजूदु हो, पाखाने जा ज़रात हुआ, कंहिं न कंहिं तरीक़े सां उन में शामिल हुआ, किथे कंहिं पाखाने जे वेझो खोटियल हूंदो हो, या वरी हुनजे मटके जा खयासीं सैंपल त मटके में बि फीकल मैटर जा अज्जा शामिल हुआ। त उहो आहे, हाणे उहे मटका साफ़ु थियणु खपनि बाक़ाइदगी सां, प्रॉपर टाइम ते जेको सो चेंज थियनि। त माण्हुनि खे इहा अपील आहे त पंहिंजी सफ़ाई सुथराई जो ऐं पंहिंजे पाणी खे साफ़ु रखण जो बंदोबस्तु कनि। पाणी जेको पीअनि था उॿारे पीअनि, जेको वज़ू कनि था या जीअं नक में पाणी जेको जेॾी महिल विझिजे थो ख़ासि तौर ते, त उनखे साफ़ु हुजे, क्लोरीन टैबलेट्स पंहिंजो वठनि सरकारी हुननि तां, जितां न मिलनि त असांजा खुलियल आहिनि जेके कंट्रोल रूम बि खुलियल आहिनि, फ़ोन नंबर बि आहिनि जेके अरंद ते विरायल आहिनि, बिल्कुलु मिलंदी अथई। असां पूरो बंदोबस्तु कयल आहे, इनशाला सभिनी खे मिलंदी जेसि ताईं असांजा ज़रिया। डॉक्टर साहब थोरो मां हिन ॻाल्हि ते हेल्थ डिपार्टमेंट, तव्हां DG हेल्थ पिया, तव्हांजो सेक्रेटरी हेल्थ सां या वज़ीर आला ताईं बि ॻाल्हि ॿोल, कॾहिं जॾहिं वॾा मामला थींदा आहिनि त तव्हांजे हाई लेवल ताईं बि जेको सो डिस्कस मीटिंग थींदियूं रहंदियूं आहिनि। त जॾहिं नेगलेरिया जा 2 केस थी बि चुका आहिनि त पोइ तव्हां हिन लाइ कहिड़ा नोटिस वरिता आहिनि सख़्ती सां, क्लोरिनेशन गवर्नमेंट जी तरफ़ां, वाटर बोर्ड जी तरफ़ां के एक्शन थिया आहिनि? जी बिल्कुलु थिया आहिनि। क्लोरिनेशन जे लाइ जीअं मूं अर्ज़ु कयो त लिखियोसीं त उहो प्रॉपर क्लोरिनेशन थिए। असांजो पंहिंजे इंटरनेशनल डोनर्स सां जेको थियो त इन जे मद में जेको आहे सो असांखे प्रिवेंशन जे लाइ, डायग्नोसिस जे लाइ असांजी जेको आहे सो मदद कनि। ऐं वॾे वज़ीर साहिब जो जेको आहे सो उन महिल इहो असांखे अहकामात हुआ त इन शइ ते विहो, जेके असांजा एक्सपर्ट्स पोइ मुख़्तलिफ़ चैनल्स ते बि ईंदा रहिया, मुख़्तलिफ़ फोरम्स थिया मीडिया जा जंहिंमें एक्सपर्ट्स वेठा, उन्हनि ॻाल्हायो त जीअं आवाम जी आगाही थिए, त जीअं हिकिड़ो उनजो प्रिवेंशन जे लाइ को तदारुक थी सघे। ट्रीटमेंट जेका था अञा ताईं का अहिड़ी का स्पेसिफिक ट्रीटमेंट इन शइ जे लाइ मौजूदु कान्हे। पर हिन जो बचाव ॾाढो सुठो आहे, जेकॾहिं पाणी साफ़ु आहे त बिल्कुलु तव्हांखे नेगलेरिया लॻी नथी सघे। बिल्कुलु, छो त इहो जेसि ताईं वायरस तव्हांजो, तंहिंजे करे पाणी साफ़ु करण लाइ मुंहिंजे ख़्याल में इहे इंस्ट्रक्शन्स तव्हांजा हूंदा, वाटर बोर्ड खे बि हूंदा या उन्हनि खे बि हूंदा त भई पाणी साफ़ु, पंहिंजो पाणी साफ़ु रखो। पर हाणे ॾिसो न, पाण हक़ीक़तुनि खां परे नथा हटी सघूं। आई ॾींहुं पाण वटि इहे रिपोर्ट्स अचनि थियूं, कराची एॾो वॾो शहरु आहे, हितां पाणी जी पाइप लाइन लंघे थी, उनजे भर में जेका त गटर लाइन थी लंघे, ऐं अलाए केतिरा स्पॉट्स आहिनि। बिल्कुलु सही ॻाल्हि, ठीकु आहे। हाणे उन ते गुज़िरियल 10 सालनि में, ऐं इहो ज़रूरु चवंदुसि त गुज़िरियल कई सालनि खां इन ते काफ़ी कम बि थिए पियो, उन ते ध्यानु बि ॾिनो थो वञे। इहा अवेयरनेस उन्हनि प्लानर्स में ऐं उन्हनि वर्कर्स में बि अची वई आहे। एहतियात ॾिसो, सभु कुझु अथॉरिटीज़ कोन कंदियूं। इहा मुंहिंजी अपील आहे पंहिंजे ॿाहिरनि सां, माण्हुनि सां, पंहिंजे आवाम सां, त पाणी खे साफ़ु रखो, नेगलेरिया न थींदी, साफ़ु रखो। बिल्कुलु सही आहे। जेको पाणी पीअण जो न आहे, उनखे अलावा जेको तव्हां मुख़्तलिफ़ वेंचण लाइ, थांवनि धोअण लाइ इस्तेमालु कयो था, उहो बि साफ़ु रखो। उहो साफ़ु रखो, उनखे प्रॉपर तरीक़े सां स्टोर करियो त निगलेरिया त छॾियो, पोइ साईं तव्हांजो जेको आहे ॿियूं बीमारी बि न थी थियूं। अच्छा डॉक्टर साहब थोरो ईंदासीं, डेंगी हमेशह हर साल असां वटि थींदी आहे। डेंगी जा बि काफ़ी केस थिया आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी केतिरा केस थी चुका आहिनि। त डेंगी सेल में छा कमु पियो हले, इन जे रोकण जे लाइ जेकॾहिं इहो वधी वियो, अञा वधंदो रहंदो, अगस्त खां पोइ त अञा वधी वेंदो आहे, डेंगी वधंदो रहंदो आहे, त इन जे रोकथाम लाइ तव्हां हाणे खां वठी कहिड़ा जेके से इक़दामात कया? डेंगी जे लाइ प्रॉपर डेंगी सेल कराची में क़ाइमु आहे, जेको रोज़ जी रिपोर्टिंग करे थो। हिन महिल ताईं हिन साल 217 केसिस रिपोर्ट थी चुका आहिनि, जंहिंमां 215 सिर्फ़ु कराची में आहिनि, 2 हैदराबाद में रिपोर्ट थिया आहिनि। असांजे इंटीरियर मां चऊं त लकीली कोन थियो आहे, या रिपोर्ट न थिया हुजनि, या पाण वटि एतिरियूं डायग्नोसिस जूं सहूलियतूं कोन। पर एतिरो ज़रूरु आहे त गुज़िरियल 2 सालनि में, 3 सालनि में डेंगी ते तमामु घणियूं ट्रेनिंग्स थियूं आहिनि, अमले जूं बि, डॉक्टर्स जूं बि। ठीकु आहे, गुज़िरियल 1.5 महीनो पहिरीं बि हिकिड़ो इन करे उन ते कंट्रोल वधीक थियो आहे। हिकिड़ो कॉलर मिस कोन थो थी सघे केस इंटीरियर में। हिकिड़ो कॉलर बि आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम। जी साईं, साईं मुंहिंजो डॉक्टर साहब खां सुवाल आहे। नालो ॿुधाईंदो अदा? आसिम मुख्तियार अहमद कंडराणी खुला सां ॻाल्हायां। वॾी महिरबानी मुख्तियार। साईं डॉक्टर साहब खां इहो सुवाल आहे त जेका डॉक्टर साहब जेको नेगलेरिया बीमारी जे बारे में ॻाल्हाए रहिया आहिनि, जी जी, त इहो बीमारी जेको आहे त वाटर सप्लाई जे पाणी मां लॻी सघे थो या जेको असां आम तौर ते बर्मा इस्तेमालु कयूं था उन मां बि इहा बीमारी लॻी सघे थी? ठीकु आहे, ॿियो को सवाल आहे तव्हांजो? न सर, बसि इहा पुछां। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। तव्हांखे चओ डॉक्टर साहब कहिड़े पाणी में हूंदो? पाणी किथां बि हुजे, वाटर उन मां तव्हांजे वाटर सप्लाई मां हुजे या तव्हांजे जर मां हुजे, केॾी महिल बि किथे बि उहो कंटामिनेट थी थो सघे। न जॾहिं पाणी में गर्मी वधंदी आहे, पद गर्मी जो वधंदो आहे, 35 खां मथे वधंदो आहे, कहिड़ो पाणी हुजे त उन में जरासीम डेवलप थी सघे? ॿिन्ही में थी था सघनि। कहिड़ो पाणी हुजे? छाकाणि सोर्स किथां ईंदो ऐं मतिलबु पाण कोन थींदो पाणी में, उहो को न को सोर्स हूंदो, का किथां न किथां कंटामिनेशन आई उहा जर जे पाणी में थी थी। मतिलबु त उहो पाणी बि साफ़ करणु घुरिजे, क्लोरिनेशन त इन बीमारी खां बचण। डॉक्टर साहब टाइम ख़तम थियण वारो आहे, मैसेज छा हूंदो एज़ ए DG जी हेल्थ जी हैसियत में, छा पैगाम हूंदो पब्लिक लाइ? पब्लिक लाइ मूंखे अर्ज़ु आहे मुंहिंजो त या मुंहिंजी अपील बि आहे उन्हनि सां हथ जोड़े अर्ज़ु आहे त सिर्फ़ु हेल्थ डिपार्टमेंट सभु कुझु कोन करे सघंदी, तव्हांजे मदद जी ज़रूरत पवंदी, तव्हांजे फीडबैक जी ज़रूरत पवंदी। किथे बि तव्हांखे का कमी कोताही ॾिसण में थी अचे त असांजा नंबर बि तव्हां वटि आहिनि, डिस्ट्रिक्ट लेवल ते अचो, DG ऑफिस ते अचो, फ़ोन नंबर आहे, फैक्स नंबर आहे, उन ते असांखे उनजी ॼाण ॾियो ऐं असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदासीं त उन पूरो तदारक करियूं। पर उन खां वधीक पाण वटि मेजॉरिटी मौत स्पेशली ॿारनि में, पर वॾनि में बि थियनि था उहे जेके बचा जहिड़ा आहिनि, प्रिवेंटेबल आहिनि। उन्हनि में हिकिड़ो वॾो फैक्टर जेको आहे उहो आहे इम्यूनाइज़ेशन, वैक्सीनेशन, बचा जा टुका। त हर माउ पीउ खे, हर ख़ानदान खे मुंहिंजी अपील आहे त पंहिंजे ॿारनि खे टुका पंहिंजे टाइम ते लॻाराइनि। कंहिं बि शइ में उन्हनि खे किथे का कमी महसूसु थिए असांखे आगाह कनि त जीअं असां डॉक्टर इशफाक हुसैन मेमण, तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सां वटि। नाज़रीन, डॉक्टर इशफाक हुसैन मेमण DG हेल्थ सिंध असां सां गॾु जेको तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति या हेल्थ डिपार्टमेंट जेके एहतियाती तदाबीर या उनजे ट्रीटमेंट जा जेके प्रोग्राम आहिनि उन बारे में ॿुधाए रहियो। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त कुझु त हेल्थ डिपार्टमेंट असांजी मदद कंदो, कुझु असांखे पाण करिणो आहे। पंहिंजी सफ़ाई, पंहिंजे घर जी सफ़ाई, पंहिंजे पाणी जी सफ़ाई असांखे पाण करणी पवंदी। जेकॾहिं असां सिर्फ़ु सफ़ाई खे बहितर नमूने सां हैंडल कयो या साफ़ु सुथिरो रखियो पंहिंजे जिस्म खे, पंहिंजे पाणी खे, पंहिंजे खाधे पीते, त असां हिननि मोज़ी मर्दनि खां बची सघूं था। ख़ासि तौरु नेगलेरिया जो जेको ज़िक्र आहे, जेको हिन वक़्तु हले पियो, जेकॾहिं पाणी साफ़ु इस्तेमालु करियूं त नेगलेरिया टोटल ख़तमु थी वेंदी, कॾहिं बि कंहिंखे कॾहिं नथी लॻी सघे। जेकॾहिं डॉक्टर साहब जी हिननि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो ऐं सफ़ाई जो ख़्यालु रखियो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।